सिंध पुलिस में एसएसपी सतह ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। एसएसपी अमजद शेख एवीएलसी मां बदिली करे एसएसपी क्यामाड़ी मुक़रर कयो वियो आहे। खैरपुर ऐं कंबर शहदादकोट जा एसएसपीज़ बि बदिली कया विया आहिनि। समीउल्लाह सुमरो एसएसपी खैरपुर ऐं हसन सरदार खान एसएसपी कंबर शहदादकोट मुक़रर कया विया आहिनि। उन खां अलावा साजिद अमीर सदज़ोई खे एसएसपी शहीद हयात पीटीसी कराची मुक़रर कयो वियो आहे। डॉक्टर मोहम्मद इमरान खान खे सुप्रिंटेंडेंट पुलिस स्पेशलाइज्ड इन्वेस्टिगेशन यूनिट कराची रेंज तौर मुक़ररी थी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी खां। ख़ालिक मंगी, आगाह कजो, सिंध पुलिस में एसएसपी सतह ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। जी अनिला, एसएसपी सतह जे ऑफिसरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। मां खे ॿुधायां त अमजद शेख खे एसएसपी क्यामाड़ी ॾखण ज़ोन मुक़रर कयो आहे, जॾहिं त अमजद शेख एसएसपी एवीएलसी ऐं एसएसपी सीआईए एसआईयू जी उनखे चार्ज हुई, जॾहिं त समीउल्लाह सुमरो खे हिन वक़्तु एसएसपी खैरपुर, जॾहिं त हसन सरदार न्याज़ी जेको एसएसपी खैरपुर हुयो उनखे हिन वक़्तु एसएसपी कंबर शहदाद कोट मुक़रर कयो आहे, जॾहिं त कंबर शहदाद कोट में मुक़रर साजिद अमीर सदोज़ई खे उतां बदिली करे एसपी शहीद हयात पीटीसी सैदाबाद कराची मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त डॉक्टर मोहम्मद इमरान जेको सीपीओ में पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल हो उनखे हिन वक़्तु एसएसपी एसआईयू जेको आहे त कराची मुक़रर कयो आहे, जॾहिं त हीअ एसएसपी लेवलनि जूं ऐं ऑफिसरनि जूं जेके मुक़ररियूं ऐं बदिली थियूं आहिनि, जंहिंजो लिखत में नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी अब्दुल ख़ालिक मंगी हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।